अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, मां तव्हांजी होस्ट सैयद सदफ़ बुखारी। अखियुनि में ख्वाब सजाए असां 2023 खे वेलकम चऊं था, इन उम्मीद सां त शल आबाद हुजो, ख़ुशि हुजो। जीअं त नाज़रीन, असांजे इन प्रोग्राम में असांजा जेके महिमान गॾु आहिनि उन्हनि जो तारुफ़ मां कंदी हलां तव्हां सां गॾु, ऐं असां नए साल जे हवाले सां ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं त असां सां गॾु आहे सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, जेको सोशल एक्टिविस्ट आहे ऐं सीनियर जर्नलिस्ट ऐं एंकर पर्सन अल्लाह बख्श कुंभर साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, तव्हां सां ॻाल्हि कंदा हलूं त जीअं अॼु असांजो 2022 साल जो इख़्तिताम पियो थिए ऐं 2023 जो यानी स्टार्टअप पियो थिए, यानी चंद लम्हनि खां पोइ या चंद कलाकनि खां पोइ असां 2023 में अची वेंदासीं। ऐं इन्ही ख़्वाहिशुनि सां गॾु त ही जेको 2023 वारो साल थींदो, इहो असांजे सिंधी माण्हुनि लाइ सुठो साबित थींदो, यानी हुननि जी ज़िंदगियुनि में ख़ुशियूं आणींदो। जीअं हाणे जीअं फ्लड जे करे हू केॾो बेसुकून थिया ऐं डिप्रेशननि जो शिकार थी विया ऐं कहिड़ी बदहाली जो शिकार थी विया, ऐं असां इन उम्मीद सां 2023 खे असां वेलकम कयूं था। इन ते थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हां सां गॾु। ऐं जीअं त मां पुछंदसि ज़ुल्फ़कार शाह साहब खां, जेको असांजो सीनियर एक्टिविस्ट बि आहे ऐं जर्नलिस्ट बि रही चुको आहे। हा ज़ुल्फ़कार शाह साहब, हीअ जेको फ्लड जे करे ऐं बरसातुनि जे करे एॾी तबाही मची ऐं असांजा सिंधी माण्हू अहिड़ा बेघर थिया ऐं उन्हनि इलाही तकलीफ़ुनि खे यानी मुंहुं ॾिनो, त हू डिप्रेशन जा जहिड़ो शिकार थी विया आहिनि ऐं मायूसियुनि में अची विया आहिनि। त हाणे उन्हनि खे असां कीअं था इन मायूसियुनि ऐं डिप्रेशन मां कढी सघूं? थैंक यू मैडम सदफ़ शाह। जी वेलकम। सिंध जे अंदरि जेके बरसाति जी ॿोॾुनि जे करे तबाहियूं आयूं आहिनि, उन जे करे सिंध जे अंदरि डिकेड्स ॾह खां पोइ ते हली वई आहे ऐं सिंध जी जेका इकनॉमी आहे उहा तबाह थी आहे। सिंध जी सोसाइटी, उन जा जेको आहे बुरा असर ॾिठा आहिनि। उन सभु कुझु मां निकिरण लाइ हिकिड़ो इंटीग्रेटेड सोशल ऐं ह्यूमैनिटेरियन प्लान खपंदो आहे। जेसि ताईं हिकिड़ो इंटीग्रेटेड ह्यूमैनिटेरियन ऐं सोशल प्लान नथो अचे, जंहिंमें गवर्नमेंट, NGOs ऐं जेको आहे सो इंटरनेशनल कम्यूनिटी, इंटरनेशनल डोनर कम्यूनिटी, UN गॾिजी सॾिजी हिकिड़ो अहिड़ो प्लान नथा ठाहिनि जंहिंजे ज़रिए सिंध जे अंदरि ॿीहर बहाली थिए, इकनॉमी जी बहाली थिए, माण्हुनि जी रहाइशुनि जी बहाली थिए, माण्हुनि जी जेको आहे सो डेवलपमेंट जी। तेसि ताईं जेको आहे सो सिंध जो इन बहरान मां निकिरणु नामुमकिन आहे। तव्हां सही चयो बिल्कुलु। मां अल्लाह बख्श कुंभर साहब तव्हां खां पुछंदसि त भला ही ॾिसो, हाणे नवां साल था थियनि ऐं हैप्पी न्यू ईयर मल्हाया था वञनि, जे ॿियूं कंट्रीज़ आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि में, त उते बाक़ाइदे हुननि जो हिकिड़ो प्रोग्राम माना कयो थो वञे गवर्नमेंट जे तरफ़ां, या उतां जी आवाम अहिड़ी सुठी सेलिब्रेशन थी करे, पोइ हिते ईअं छो न आहे? सभ खां पहिरीं भली कार नए साल जी सभिनी ॾिसंदड़नि खे। ऐं तव्हां तमामु हिकिड़ो सेहतमंद सवाल कयो आहे, जेका ज़रूरत आहे। डिफरेंस छो आहे आख़िरकार सुधरियल दुनिया में ऐं असां जेके अणसुधरियल में? दरअसल जेके सुधरियल दुनिया आहे, जिते ॿिया मुल्क आहिनि, उते हिकिड़ा सेहतमंद दिमाग़ आहिनि, सुठी सोच रखंदड़, उन्हनि जे हथ में इक़्तिदार बि आहे ऐं इंतिज़ाम आहिनि। उन जी भेट में असांजे मुल्क अंदरि हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि, अहिड़ी बीमार सोच जा मालिक आहिनि, जिन वक़्तु इक़्तिदार बि आहे, इंतिज़ाम बि आहे। पोइ इन इंतिज़ामी नाअहली जे सबबु असांखे मुंझारो थो थिए। असां पंहिंजूं जेके नए साल जूं ख़ुशियूं हुजनि, ईद जूं ख़ुशियूं हुजनि, या कहिड़े बि ॾींहं जूं आज़ादी जूं ख़ुशियूं, उहो असां उन फ़ख़ुर सां, उन आज़ादी सां, उन तरीक़े सां सेलिब्रेट न करे सघंदा आहियूं, छाकाणि त इंतिज़ामात उहे न हूंदा आहिनि। हिते आम ऐं ख़ासि जो हिकिड़ो तसवर आहे असांजी सोसाइटी में। जेका सरकार आहे, सरकार में शामिल माण्हू आहिनि, उहे पंहिंजो पाण खे ख़ासि सम्झनि था, ऐं जेके आम अवाम आहे उनखे आम सम्झो थो वञे, ऐं उन लाइ उहे समूरियूं ख़ुशियूं जेके आहिनि, उहे जेके आहिनि इंतिज़ामिया जे तरफ़ां इंतिज़ामात बहितर न हुजण जे करे उहे सेलिब्रेट न थी सघियूं आहिनि। त इनखे असां समूरे अमल खे इहो चई सघूं था, इहा हिकिड़ी इंतिज़ामी नाअहली आहे ऐं नाकारा माण्हुनि जो सरकार में हुजण जे करे, इन जे करे इहे मसइला असांजे साम्हूं दरपेश आहिनि। पर हाणे सिंध तोड़े मुल्क अंदरि समूरा माण्हू पुरुमीद आहिनि। हिकिड़े नई उमेद सां गॾु
पंहिंजे नए साल 2023 खे भलीकार कनि पिया। उहा सिर्फ़ु कैलेंडर जी तब्दीली न आहे, उहा हर माण्हू जे अंदरि जी हिकिड़ी जेका सोच आहे उन जी तब्दीली सां आहे। असां ॿियनि खे तब्दील ॾिसणु चाहियूं था अक्सरियत, पर दरअसल पंहिंजो पाण खे जेसीं ताईं तब्दील न कंदासीं, हर फ़र्द हर माण्हू उहो पंहिंजो पाण खे कंदो त समाज तब्दील थी वेंदो। ऐं असुलु ज़रूरत न कैलेंडर जी तब्दीली जी आहे, न ॿियनि मां उमेद रखण त उहे थियनि, पर माण्हू पंहिंजो पाण खे तब्दील कंदो तॾहिं उहा हक़ीक़ी तब्दीली हूंदी ऐं हक़ीक़ी साल खे भलीकार हूंदी। हा, मां मुतफ़िक़ आहियां। तव्हां बिल्कुलु सही चओ त जॾहिं माण्हू पाण में तब्दीली आणींदो पोइ समाज में तब्दीली असां आणे सघूं था। अलाबख्श कुंबर साहब, मूंखे ॿुधायो त हीअ जेका एॾी महांगाई थी वई आहे, हीअ पहिरीं त असांजा जेके सिंधी माण्हू अहिड़ा इलाही तकलीफ़ुनि में हीअ अची विया आहिनि। फ्लड खां पोइ जेके बरसातूं थियूं, वरी हीअ महांगाई जो जिन अचानक निकिरी पियो आहे, पोइ इनखे कीअं क़ाबू पाए था सघूं असां? तमामु आसान आहे। जेकॾहिं नियत ठीकु आहे, लालच न आहे, त पोइ उहा थी सघे। सॼी दुनिया हले पई। पाकिस्तान में त हिकिड़ो एग्रीकल्चर कंट्री आहे, हिते हर शइ पैदा थिए थी। तव्हां उहे मुल्क ॾिसो जिते बर्फ़ानी इलाइक़ा आहिनि, जाबलू इलाइक़ा आहिनि, फ़सुलु नथा थियनि, उते महांगाई न आहे, उते माण्हू ज़बरदस्त ज़िंदगी गुज़ारीनि पिया, ॾाढो मुतमइन आहे। त उते कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जो उते बुख न आहे, उते लालच न आहे, बदनियती न आहे, सचा माण्हू आहिनि, उते अटो बि मिले थो, उते माण्हू ज़िंदगी गुज़ारीनि था फज़ीलत वारी। पर असां वटि जेके माण्हू आहिनि लोभ ऐं लालच में आहिनि। ऐं अॼु असांजो जेको सिंध हुकूमत में शामिल आहे वज़ीर मोहतरम शर्जील इनाम मेमुण साहब, उन्हनि फरमायो आहे त असां 5-8 रुपया अटो फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो करे रहिया आहियूं। हाणे कुझु माण्हू चवंदा शर्जील ग़लति आहे, कुझु माण्हू चवंदा दुरुस्त आहे, पर इन ॻाल्हि खे आउं हीअं पेश कंदुसि, शर्जील बि दुरुस्त आहे। छाकाणि त सरकारी कागज़नि में जिते सरकार पाण अटे जा स्टॉल लॻाए थी, उते त 5-8 रुपया किलो आहे। हू पंहिंजो पाण खे सुभाणे अदालत में या कंहिं बि प्लेटफॉर्म ते इहो सच साबित करे ॾेखारींदा त वाक़ई असां 5-8 रुपये में विकिरो कयूं पिया। पर आम मार्केट में उहो अटो 100 रुपये खां वधीक महांगो आहे ऐं किथे किथे त मिले बि न पियो। त आम असल हुकूमत खे इहो फ़र्क़ु ख़तमु करणो पवंदो, आम ऐं ख़ासि वारो। त तव्हां हिकिड़े नंदर ते 5-8 रुपया कपायो था, जेको पाण ख़रीद था कयो, सब्सिडी ॾियो था। हाणे उनजे पुठियां कहाणी छा आहे, उहे पैसा किथां था अचनि, केॾां था वञनि। तव्हां मार्केट में असली रेट ते, जीअं पंजाब आहे, पंजाब में सॼे सूबे अंदरि हिकिड़े ई रेट ते अटो आहे, आम ऐं ख़ासि आहे, केरु बि आहे। एक्सक्यूज़ मी, मां तव्हांखे इंटरप्ट पई कयां त हीअ पंजाब में अटो इलाही माना सस्तो पियो मिले, ऐं हिते ॾिसो त सिंध जेका सरज़मीन आहे, हिते ज़रात ॾिसो माशाअल्लाह इलाही सुठी पई थिए, मैशत तव्हांजी सही आहे, पोइ हिते छो इहो माना डिफरेंस रखियो आहे? पंजाब जे आम माण्हू में जुरत आहे, हू पंहिंजे उतां जे चूंडियल नुमाइंदे सां अखियुनि में मिलाए ॻाल्हाइनि था, उन्हनि में हौसलो आहे, उहे इन ताईं पंहिंजी हिकिड़ी ताक़त ॾेखारीनि था। उते उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा अवाम जे मातहत आहिनि, पर सिंध अंदरि जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे आम माण्हू खे हिसाइनि था, पंहिंजे दबदबे सां, रोब सां, ताक़त जे ज़रिए, इक़्तिदार जे उन नशे में सरकारी मशीनरी इस्तेमालु था कनि। ईअं माण्हुनि खे हिरासां कयो थो वञे, कमज़ोर थो कयो वञे, डिॼारे थो वञे। इन जे करे पोइ हू जंहिं क़िस्म जी सोच ऐं जंहिं क़िस्म जी ज़ुल्म ज़्यादती जेका कनि था, माण्हू बर्दाश्त कनि था। पर पंजाब जो माण्हू बर्दाश्त नथो करे। आम माण्हू में ॿधी आहे, आम माण्हू हुक्मराननि खे जेको आहे घेराव तंग कनि था, आम माण्हू हुक्मराननि खे उते बीहारीनि था जिते आम माण्हू अक्सरियत जेका आहे उन्हनि जी सोच आहे। त सिंध ऐं पंजाब में इहो फ़र्क़ु आहे। इन करे सिंधी माण्हू खे बि सिंध जे माण्हूअ खे अहिड़ी जुरत करणी पवंदी जहिड़ी पंजाब जो आम माण्हू जुरत करे थो। तव्हां बिल्कुलु सही चयो अलाबख्श साहब। ज़ुल्फ़कार, मां तव्हां खां पुछणु पई चाहियां त हीअ जेके फ्लड जे करे माण्हू बेघर थी विया आहिनि, हाणे उन्हनि खे जेके गवर्नमेंट पॉलिसीज़ ॾिनियूं उन जे तहत बि हुननि खे घर न ठहिराए ॾिना विया आहिनि, ऐं हू जहिड़ो रोडनि रस्तनि ते हू रहनि पिया। त हाणे 2023 जीअं अचे पियो त छा उन में हुननि में हिकु घर हुननि खे ठही मिलंदा, या हू बेयारो मददगार रोडनि रस्तनि ते हूंदा? ऐं इन जे करे एक्सीडेंट पिया थियनि, हू ॿाहिरि रहनि पिया त काफ़ी जेके इंसीडेंट थिया आहिनि एक्सीडेंट्स जा इन जे करे थिया आहिनि त हुननि खे घर कोन्हनि, हू रोडनि रस्तनि ते वेठा आहिनि। त इन ते थोरी नज़र तव्हां विझो। मुंहिंजे ख़्याल में जेसि ताईं सिंध जे अंदरि ऐं वरी चवंदुसि त हिकिड़ो टर्म आहे इंटीग्रेटेड प्लानिंग। जेसि ताईं सिंध जे अंदरि घण पासाई प्लानिंग सां कमु नथो कयो वञे, उन में ईमानदारी, डेडिकेशन, कमिटमेंट शामिल आहे, तेसि ताईं उन्हनि जो इन्हनि मसइलनि खां आजो थियणु नामुमकिन आहे। सिंध गवर्नमेंट खे
ट्रांसपेरेंट मीन्स एडॉप्ट करना पवंदा, ट्रांसपेरेंट मेथड्स एडॉप्ट करना पवंदा, इंश्योर करिणो पवंदो त जेको फ्लड रिलीफ जो कमु आहे उन में करप्शन कोन थी थिए, ऐं इहो बि इंश्योर करिणो पवंदो जेको फ्लड रिलीफ ऐं मुतासिर माण्हुनि जी बहाली लाइ कमु खयो आहे उन ॾांहुं प्रॉपर प्लानिंग तहत वेंदा। इहे बुनियादी घुरिबल अंसर आहिनि। जेसि ताईं इहे नथा थियनि तेसि ताईं नामुमकिन आहे त सिंध अंदरि जेके ॿोध मुतासिरीन आहिनि उहे जल्दी को अझो ऐं जेको आहे सो माणे सघनि या जल्दी पंहिंजे मसइलनि जो हल करे सघनि। इंशाल्लाह ईअं ई थिए। अलाबश कुंबर साहब, तव्हां को मैसेज ॾींदव नए साल जे हवाले सां त 2023 में छा थियणु खपे, तव्हां को मैसेज ॾियो उन जे हवाले सां। मुंहिंजो सॼे मुल्क ऐं जेके मूंखे ॾिसंदड़ आहिनि उन लाइ सिर्फ़ु हिकिड़ी इहा मैसेज आहे त तव्हां ॿियनि में उमेद पॉज़िटिव रखो, चङायूं जेके आहिनि उहो उनजी उमेद रखो ऐं पंहिंजो पाण खे बि चङो साबित कयो। जेसि ताईं तव्हां पंहिंजे पाण खे तब्दील न कंदो ऐं सुठाई वारे उन कम में पंहिंजो हिसो न विझंदो तेसि ताईं हिन समाज तब्दील थींदो ऐं रुॻो शिकायतूं रहंदियूं। पर असांखे शिकायतूं करण जो वाहिद तरीक़ो इहो आहे त असां पाण बहितर थी वञूं, चङा थी वञूं। ईअं ई चङाई जेकॾहिं सभु कंदासीं त पोइ मुआशिरो समाज उहो चङो थी वेंदो। ज़ुल्फी, तव्हां कीअं था ॾिसो 2023 खे, इन लाइ को तव्हां मैसेज ॾियो? मुंहिंजे ख़्याल में 2023 में 2 कम थियणु खपनि। हिकिड़ो त जेके ॿोॾ सतायल आहिनि उन्हनि खे उन्हनि जी बहाली थी वञणु खपे 2023 जे अंदरि ताईं। नंबर ॿी ॻाल्हि त हुकूमत खे अॻु में ई उपाउ वठण जो प्लान करिणो पवंदो त जेकॾहिं 2023 में क्लाइमेट चेंज सबबु इहे जेके बरसातूं अहिड़े क़िस्म जी सिचुएशन थिए थी त उन खां कंहिं क्राइसिस खां बचिजे कीअं। इहो ई जेको आहे सो बहितर वे आहे त ईंदड़ वक़्तनि में जेके इन क़िस्म जा क्राइसिस आहिनि उन्हनि खां कीअं बचाव वठिजे। मुंहिंजे ख़्याल में 2023 जो में जेको आहे सो उन अॻुवाट रिथाबंदीअ जो प्लान शुरूआति थियणु खपे। जी बिल्कुलु, तव्हां सही पिया चयो। जीअं त नाज़रीन, हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु थो थिए ख़तमु। पंहिंजी होस्ट सैयद सदफ़ शाह खे ॾियो इजाज़त। सदाईंगत।